सिंध में नवा सूबा ठाहण ऐं सिंध जी वहदत सालमियत ऐं तारीख़ी हैसियत ख़िलाफ़ थियल कोशिश ते सिंधी अदबी संगत जे मरकज़ी सर ते एहतिजाजी रैली कढी वई। आजिज़ फ़हीम सेताई ऐं वसीम आकाश सेताई जी अॻुवाणी में रैली में आजिज़ फ़हीम सेताई, राशिद मेमण इनकलाबी ऐं इन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध कंहिं बि जागी न आहे पर सिंधियुनि जो तारीख़ी वतन आहे। सिंध जी वहदत ऐं सालमियत ख़िलाफ़ हर साज़िश खे सिंध जो अवाम मुतहद थी नाकाम बणाईंदो। हुन चयो त सिंध खे विरहाइण जूं ॻाल्हियूं कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। सिंध जी ज़मीन वसीलनि ऐं सिंध दरिया ते कंहिं बि क़िस्म जे कब्ज़े जी कोशिश ख़िलाफ़ भरपूर मज़ामत कई। नामंजूर